बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम, अज जो ये असो मेड़ाको टूर्नामेंट जो फाइनल जैं मोर साजिद जोखे साहब उन सां गॾु असांजे मेमण ॻोठ जा मोज़ज़ीन कमर बलोच साहब, असो भाइटियो फयाज़ जो नंढो पहलारी साहब जो, उन खां अलावा मतलब जेके भी असांजा मथे प्लेयर आहिनि हेठि शाइकीन मौजूद आहिनि, उन्हनि सभिनी खे सलाम। माशाअल्लाह अॼु ही जेको टूर्नामेंट पहिरीं रमज़ान खां शुरू थियो, अॼु 29 सगोरी राति उन जो अॼु फाइनल थिया ॿ। उन फाइनल मैच में ॾिसी करे असांखे जेका गैदरिंग हुई, इलाइक़े जे माण्हुनि जी जेके बि हिते शौक़ सां जंहिं अंदाज़ में हिते आया ऐं जी टूर्नामेंट ॾिठाऊं। पहिरियों मैच माशाअल्लाह तमामु सुठो थियो, उन खां पोयूं बि तमामु दिलचस्प मरहले में मैच थियो। ऐं जेकॾहिं जेके दोस्त जेको ही मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, अगरि उन्हनि खे कुझु दिलि आज़ारी आहे त उन्हनि मां हिकु अधु चंद माण्हू अची करे तरीक़े सां ॻाल्हाइनि। इहो तरीक़ो सुठो कोन आहे जंहिं अंदाज़ में दोस्त ॻाल्हाइनि पिया। स्पोर्टमैन जो जेको मुज़ाहिरो आहे उहो कयो। हीअ रांदि पाण में मिकी ऐं मुहबत पैदा करण जे लाइ आहे, न के को हिते असां झगड़ा करियूं, पाण में विड़ी करे हिक ॿिए खां परे थियूं। असां केरु आहियूं पाण में, हिते बि कराची बेराड़ी जा सभु हिते पुरअमन माण्हू आहियूं। तंहिंजे करे जिन ॿारनि खे बि कुझु दिलि आज़ारी थी आहे, उन्हनि खे जेकॾहिं का आहे त अची ॿुधाइनि, असां उन्हनि खे हल कंदासीं। ऐं माशाअल्लाह ॿिन्ही टीमनि सुठो मुज़ाहिरो कयो, आख़िरी बाल ताईं मुज़ाहिरो थियो ऐं ॿिन्ही टीमनि सुठियूं रांदियूं पेश कयूं ऐं हार जीत रांदि में थींदी रहंदी आहे। बहरहाल ॿिन्ही खे खटण हारण वारनि खे, कंहिंजे हारण वारे जी हार कान्हे, खटण वारी खट कोन्हे। ॿिन्ही हिते जेको मुज़ाहिरो कयो फाइनल में ऐं माण्हुनि जी जेका कई, उन्हनि खे जस हुजे ऐं टीमनि खे ॿिन्ही खे शाबाश हुजे ऐं मुबारकबाद हुजे। उन खां पोइ जेका असांजी इंतिज़ामिया जंहिं ही टूर्नामेंट मुनक़द कयो, उनखे जस ॾींदुसि। जंहिं असांजे कराचीअ जे बेराड़ियुनि जे माण्हुनि खे रमज़ान जे महीने में हीअ जेका एंटरटेनमेंट ॾिनी ऐं हिते मतिलबु त मुज़ाहिरो मतिलबु अची करे उनखे मौक़ो ॾिनो ऐं उहा उन्हनि खे जस ॾियनि। उन खां अलावा असांजे ॻोठ जे मुज़िन जो वरी शुक्रियो अदा करियां थो त उहे आया हिन अची फाइनल में हिन प्रोग्राम खे रौनक बख़्शी। तव्हांजी वॾी महिरबानी। लख